Sindhu Darshan. This program is sponsored by Supreme Universal, Beyond Spaces, co-sponsored by Jet King, Training Right to Career Bright, Vivekanand Education Society, Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, The Navjeevan Cooperative Bank Limited, Sadhana Sehkari Bank Limited, Nagpur, P. Kandhari Properties LLP, a guild of professional realtors. गाने बजाए वही बजाए। डिप्टी डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट ऑफ राजस्थान गवर्नमेंट श्रीमती पुष्पा सत्यानी जी मौजूदगी सां गुलजार थियो राजस्थान के जयपुर शहर में स्थित बिरला ऑडिटोरियम, जिथे अध्यक्ष हरगुनदास नेवनानी जी जे नेतृत्व में सिंधु वेलफेयर सोसाइटी पारा 50th वार्षिकोत्सव सिंधु सुर संध्या जे नाले सा रंगारंग कार्यक्रम जो थियो आयोजन। जाग नाहे वेल सुमण जी नाहे, जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे। नालो नालो खूब कमाए सिंधियत वेठ विसारे, नालो नालो खूब कमाए सिंधियत वेठ विसारे। दुनिया जे बोलन के जातई सिंधी वेठ बुलाए, सोच समझ धर छापा तो है छा तो वेठ विञाए, छा तो वेठ विञाए, छा तो वेठ विञाए। जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे, जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे। हाणे बि कपट सुहिणा सिंधी वेलन वेई आहे, हाणे बि कपट सुहिणा सिंधी वेलन वेई आहे। सिंधियत ऐं सिंधी ॿोली बचड़नि खे ॾे तूं विराहे, मता पुछनि हू तोखां भाऊ केरु माया आहे, केरु माया आहे, केरु माया आहे। जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे, जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे। वेल सुमण जी नाहे भाऊ वेल सुमण जी नाहे, वेल सुमण जी नाहे भेनर वेल सुमण जी नाहे। जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे, जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे। जाग 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 सिंधी जाग 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 सिंधी जाग 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 सिंधी जाग 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 सिंधी जाग। हिन रंगारंग नृत्य सां गॾोगॾु गायकीअ जी बि महफ़िल सजाई मुंबई जे गायक सरल रोशन जी ऐं भोपाल जी गायिका कोमल मीर चंदानी जी। वफाई जा पुतला वफादार सिंधी हूँ हर फन में आहिनि से होशियार सिंधी। वफाई जा पुतला ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा सिंधी ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा सिंधी ओ मुंहिंजा जानी। वफाई जा पुतला वफादार सिंधी, वफाई जा पुतला वफादार सिंधी हू हर फन में आहिनि से होशियार सिंधी। वफाई जा पुतला वफादार हो लाल मुझी पत रख दे भला झुललावर, हो लाल मुझी पत रख दे भला झुललावर। निखरी रात देवर रात की शबा कलंदर 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 अंदर
कुछ ॿियूं मुख्य हस्तियों भी शामिल हुयूं, जंहिंमें हुआ श्री टीटू तनवानी, सोशल वर्कर एंड बिजनेसमैन, ऐं श्री चंद्र वरियानी जी, मेंबर एंड सोशल वर्कर। हिन गीत संगीत सां सजल प्रोग्राम के सफल बनाने में सहयोग दिनो नारायण दास नाजवानी, गोवर्धन आसनानी, लक्ष्मण टेकचंदानी, अशोक टेवानी, सत्यम वंजानी, सुंदर लालचंद शहानी, रामराज आहूजा, केवल राम जेसवानी, अशोक वाधवानी ऐं तुलसी संगतानी जी। ज़रेगढ़ सदी पुरानी संस्था जय ॾिनो विश्व खे शांति, प्यार, खुशी ऐं सद्भावना जो उपदेश। साधु वासवाणी मिशन। अथम प्यास हिकड़ी रहां रूबरू, न हिकदम विसारा मुर्शिद गुरु, न हिकदम विसारा मुर्शिद गुरु। अथम प्यास हिकड़ी रहां रूबरू। हिन महीने जे 10 ऐं 11 जून पुणे स्थित साधु वासवानी मिशन जी निमानी नींद ते डॉक्टर बलदेव मटलानी, मधु ऐं कमल नाथानी, दादी वीना भाटिया, सिंधी कॉमेडी किंग परमानंद प्यासी, मान्यवर गायक मीनाक्षी, शिल्पा ऐं घनश्याम वासवानी, काजल चंदी रमानी, उमा लाला, संगीता सुखवानी, दृष्टिका अडवानी, रागिनी ऐं रोशनी टेकवानी, मोहित लालवानी, दिल्लीअ मां हुआ रवि टेकचंदानी ऐं श्रीकांत भाटिया जी। सिंधु दर्शन मीडिया चैनल में मौजूद हुआ श्री हीरू थारियानी ऐं चंदा वीरानी जी। मौको हो रीवट दादा जे.पी. वासवानी जी जे शुरुआती शताब्दी जन्म ॾींहं जी खुशियन में विचारन जी देवट। सुश्री मंजू निचानी ऐं चेयरपर्सन कृष्णा कुमारी जी जे नेतृत्व में, जंहिंजो मुख्य आधार हो नथिंग बट लव। सिंधी भाषा जे वरिष्ठ पत्रकार श्री जयराम रूपानी पारां मुंबई बांद्रा जे MM के कॉलेज ऑडिटोरियम में रखो वियो एक सिंधी प्रोग्राम। हिन प्रोग्राम में निर्मल मीरचंदानी ऐं घनश्याम वासवानी जिन भी पंहिंजी शानदार गायकी जो नमूनो पेश कयो। हिन अवसर ते मौजूद हुआ फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधीज़ प्रेसिडेंट मुरली अदनानी जी, दिल्ली दूरदर्शन जे प्रोड्यूसर श्याम रोहड़ा जी सां गॾु। ख़बर ते नज़र हुई कैलाश आडवाणी जी। असांजे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी देश जे हित में घणेई कम कया आहिनि, जंहिंमां हिकु मुख्य आहे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। इन मुद्दे खे पकड़े बीजेपी सिंधी सेल माहिम जे कार्यकर्ता रोहित बागनारी जी कोशिश सां बीजेपी वार्ड नंबर 190 जी नगर सेविका श्रीमती शीतल गंभीर देसाई जे सौजन्य सां आशीष शेलार हथां डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जे बलिदान दिवस ते तेंदुलकर हाल माहिम में स्कूली छात्राउनि खे साइकिलियूं ॾिनियूं वयूं त स्कूल में अच वञ लाइ खे सहूलियत थिए। होॾां कुदरत जे ईंदड़ वक़्त खे बचाइण लाइ सरकार तरफ़ां 1 जुलाई खां 7 जुलाई ताईं 4 करोड़ वण पोखण जी मुहिम में भी बीजेपी सिंधी सेल जा कार्यकर्ता विजय जेसानी ऐं देव कुलवानी पुठियां न हुआ। विलिंगटन ग्राउंड में आशीष शेलार नगर सेविका अलका केलकर जी अॻवानीअ में सभई वण पोखिया विया। ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट डॉक्टर विजय जेसानी जी। जो बोले सो तरे, जगत गुरु श्री चंद हरे। राजस्थान जे भीलवाड़ा शहर में थियो हवन यज्ञ। श्री चंद सिद्धांत साहिब जो अखंड पाठ साहिब, भजन कीर्तन सत्संग आरती पलव ऐं पोइ थियो भंडारो। स्वर्ग रूपी अहिड़ो हो नज़ारो हंस गंगा हरिशेवा भक्त मंडल पारां आयोजित परम पूजनीय श्री 108 हरिराम साहिब जी उदासीन जिन जी 70वीं वर्सी उत्सव जो ऐं परम पूजनीय श्री 108 बाबा गंगाराम साहिब जिन जी 21 वर्सी उत्सव जो। ख़बर आई आहे असांजे मीडिया एसोसिएट्स जोधराज तनवानी जी ऐं राम तिलोकानी जी पारां। सिंधी बाल संस्कार शिविर ऐं युवा सम्मेलन जे पारां सिंधी भाषा संस्कृति ऐं संस्कारनि जो ज्ञान समाज में पहुचाइण जे उद्देश्य खे साकार थियण ते महाराष्ट्र जे जलगांव में भारतीय सिंधु सभा जी थी हिकु बैठक राष्ट्रीय अध्यक्ष श्री लक्ष्मण दास चंदीरामाणीअ जी जे अध्यक्षता में, जंहिंमें उपस्थित थिया डॉक्टर प्रदीप गेहानी, निर्मला चावला, महेंद्र तीर्थानी, वीरू डुलानी, राधा कृष्ण बागिया, लधाराम नागवानी ऐं मुरलीधर माखीजा। ख़बर ते नज़र
ऑब्जर्वी मीडिया एसोसिएट जोधराज तनवानी जी। वडन वडन नामी गिरामी कलाकारन जी कर्म भूमि दिल्ली जो मंडी हाउस अज गवा बणियो आहे हिक बे अनोखे समाज के मैसेज डींदड़ प्ले सां जंहिंजो नालो हो धीअ बचायो धीअ पढ़ायो, जंहिंखे आयोजित कयो दीपक गुरनानी जी दिल्ली सिंधी अकादमी पारां सिंधी बाल उत्सव जे नाले सां। मुख्य कलाकारन में हुआ ज्योति मंगलानी, सारिका उर्वशी गुरनानी, निकिता ऐं विनीता गोदनानी ऐं ॿिया घणई कलाकार। प्रस्तुति दिल्ली सां डायरेक्टर प्रोड्यूसर दीपक गुरनानी जी पारां। जिंदा है सिंधी जेसिताईं सिंधियत सां आहे प्यार, कॾहिं न मरंदी सिंधियत जेसिताईं जिंदा है सिंधी कलाकार। जी हाँ, कमल नाथानी ऐं मधु नाथानी वरी खणी अचनि पिया KNC मीडिया एंड एंटरटेनमेंट जी नई पेशकश बियॉन्ड बाउंड्रीज, अ स्टोरी ऑफ ह्यूमैनिटी एंड क्राइसिस ऑफ कश्मीर, कमिंग सून इन ऑल सिनेमास एंड फॉर मोर इंफॉर्मेशन कॉन्टैक्ट सिंधु दर्शन। तव्हांखे कयो आहे डिस्क्राइब, हाणे तव्हांजी बारी आहे, कयो असांखे सब्सक्राइब। ॾाढो ई सवलो आहे ऐं फ्री भी अथव। सभिनी खां पहिरीं रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन दबायो, पोइ पंहिंजो नालो, पंहिंजो एरिया, पंहिंजो मोबाइल नंबर लिखियो ऐं लिखो पंहिंजो ईमेल ID जेको ऑप्शनल अथव। यानी कि हुजे त लिखियो, न हुजे त न लिखियो। फीडबैक जो कॉलम भी अथव ऑप्शनल। हाणे दबायो